ॿी ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर करिया आहियूं। लाड़काणे में पुलिस एहलकार पारां पाण खे बाहि ॾियण वारे वाक़े जी जांच मुकमल कई वई आहे। जांच में SSP ऑफिस जे शीट क्लार्क ब्रांच ऐं पेंशन ब्रांच खे ॾोही करार ॾिनो वियो आहे। जांच रिपोर्ट DIG लाड़काणो जावेद सुहारो जिसकाणी खे उमाणी वई। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर करिया आहियूं। लाड़काणे में पुलिस एहलकार पारां पाण खे बाहि ॾियण वारे वाक़े जी जांच मुकमल कई वई आहे। जांच में SSP ऑफिस जी शीट क्लार्क इंचार्ज ऐं पेंशन ब्रांच के ॾोही करार ॾिनो वियो आहे। जांच रिपोर्ट DIG लाड़काणो जावेद सुहारो जिसकाणी खे उमाणी वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर करे आहियूं। लाड़काणे में पुलिस एहलकार पारां पाण खे बाहि ॾियण वारे वाक़े जी जांच मुकमल कई वई आहे। जांच में SSP ऑफिस जे शीट क्लार्क इंचार्ज ब्रांच ऐं पेंशन ब्रांच के ॾोही करार ॾिनो वियो आहे। जांच रिपोर्ट DIG लाड़काणो जावेद सुहारो जिसकाणे खे मोकिली वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफलाइन ते मौजूद आहे शबीर मुगेरी। जी शबीर, लाड़काणे में पुलिस एहलकार पारां पाण खे बाहि ॾियण वारे वाक़े जी जांच मुकमल कई वई आहे। इन बाबति आगाह कजो। जी, लाड़काणो में रिटायर पाण मथां पेट्रोल वारे ख़ुदकशी कंदड़ पुलिस एहलकार मोहम्मद यकूब दायो वारे मामले बाबति शुरू कयल जांच डिपार्टमेंट इंक्वायरी मुकमिल थी वई आहे, जंहिंमें SSP ऑफिस जे शीट ब्रांच ऐं पेंशन ब्रांच खे ॾोही करार ॾींदे DIG लाड़काणो जावेद सुहारो जिसकाणी खे इंक्वायरी रिपोर्ट उमाणी वई आहे। इन हवाले सां SSP अब्राहिम शिराज़ी पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त इलाहाबाद थाणे ते मुक़रर पुलिस एहलकार मोहम्मद यकूब दायो तरफ़ां ख़ुदकुशी करण वारो वाक़ियो इंतहाई अफ़सोसनाक आहे। वाक़े बैदि DSP कंप्लेन सेल गुलाम मुर्तज़ा अब्बासी जी निगरानी में डिपार्टमेंट इंक्वायरी कराई हुई, जंहिंमें शीट क्लार्क ब्रांच ऐं पेंशन ब्रांच खे ॾोही करार ॾेई PD रिपोर्ट DIG लाड़काणो खे उमाणी वई आहे। जी ठीक है शबीर मुगेरी, तफ़सील ॾियण लाइ महिरबानी।